में आहे त जेके डिस्पोज़ल ड्रेनेज जा सिवरेज जा शहदादकोट जा आहिनि उहे टांवरी शाह में डिस्पोज़ ऑफ थियनि था। उन सिलसिले में हिकिड़ी असांजी स्कीम मंज़ूर थी आहे जंहिंमें डिस्पोज़ल ऐं इहो फिल्ट्रेशन प्लांट जेको आहे लॻंदो। इहो जेको पाणी अचे थो उहो कैनालनि में न वेंदो। सभ खां पहिरियों त असांजी शहरनि जी ज़िम्मेदारी आहे त हू इन शइ खे रोकनि। असां उन्हनि सां मीटिंगूं बि कयूं आहिनि ॿारहं। मुंहिंजी जेका आहे म्यूनसिपल कमेटी शहदादकोट जे एडमिनिस्ट्रेटर सां इन इशू ते मीटिंग थी आहे त असां को एक्शन खणी जेके पाइप लॻल आहिनि उनखे रिमूव कयूं। पर उन खां अलावा हीअ स्कीम गवर्नमेंट ऑफ सिंध ऑलरेडी मौजूदु पंहिंजे बजट में रखी आहे। असांजो लैंड एक्विजिशन जे प्रोसेस में आहे उहो केस त उहो लैंड असां एक्वायर करे उते जेके आहिनि डिस्पोज़ल ऐं फिल्ट्रेशन प्लांट हणूं त जीअं इहो पाणी डिस्पोज़ ऑफ न थिए, पीअण जो पाणी जीअं पाक ऐं साफ़ु माण्हुनि खे मिली सघे। हिन वक़्तु इहे बिल्कुलु जेन्युइन इशूज़ आहिनि जेके आहिनि। असां इरिगेशन वारनि सां मिली करे कोशिशि कयूं था त जेके असां रिमूव कराए सघूं कयूं। पर हाणे वॾो मसइलो इहो आहे त उहो डिस्पोज़ ऑफ कीअं थियनि। पोइ त वरी हीअ ॻाल्हियुनि ऐं इंस्टीट्यूट्स में बि फ़ौरन पाणी बीहजी सघंदो। हुनजो वाहिद हल इहो आहे त असां जेका डिस्पोज़ल ऐं सिवरेज जो असांखे उते निज़ाम इंस्टॉल करिणो आहे पब्लिक हेल्थ जे थ्रू, उनखे एक्सपेडाइट करायूं। उन में इशू इहो आहे त उते जेका ज़मीन आहे हाणे कमर्शलाइज़ थी चुकी आहे। उन जा जेके रेट्स आहिनि उहे तमामु हाई रेट्स में असांखे मिलनि था। असां वटि जेके गवर्नमेंट जो अवेलेबल फंड्स आहिनि उन्हनि में असां उहा परचेज़ नथा करे सघूं। त उन ते असां लॻा पिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ ॿिया बि दोस्त तव्हांजा शहरी इताद कमेटी जा या ॿिया बि दोस्त, बल्कि मां तव्हांखे बि चवंदुसि त तव्हां दोस्त बि उन में पंहिंजो रोल प्ले कयो जीअं असां ज़मीन एक्वायर करे उते डिस्पोज़ल जेके लॻाए सघूं। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त नो डाउट असांजे ज़िले में सिर्फ़ु कंबर तालुके में 50% पॉज़िटिविटी रेशियो हो हेपेटाइटिस जे केसिस जो। त 50% केसिस जेके आहिनि जंहिंजी टेस्ट करायूं पिया त उन्हनि जी टेस्ट हेपेटाइटिस बी ऐं सी जी पॉज़िटिव पई अचे। उन सिलसिले में असां गवर्नमेंट ऑफ सिंध सां इहो टेकअप कयो केस। मां सम्झां थो फेबरवरी में असांजी जेका हेल्थ मिनिस्टर साहिबा मैडम मज़रा पेचूअ साहिबा जन आया, उन्हनि विज़िट कयो। उन्हनि असांखे CSR मशीन बि ॾिनी ऐं उन्हनि हिकिड़ो पायलट प्रोग्राम शुरू करायो ज़िले कंबर में तालुके कंबर खे फोकस कंदे त हर माण्हू जी हेपेटाइटिस जी टेस्ट थिए, जंहिंमें असांजे ऑफिसिस जूं बि थियूं, तव्हांजे प्रेस क्लब्स में बि थियूं, SSP ऑफिस में बि थियूं, कोर्ट्स में बि असां टेस्टूं करायूंसीं, माण्हुनि जी टेस्टूं थियूं ऐं हाणे बि थिए थी। मां तव्हांजे चैनल्स जे थ्रू सभिनी दोस्तनि खे या मीडिया शहदादकोट जे थ्रू हीअ बि रिक्वेस्ट कंदुमि त कंहिं बि माण्हू खे हेपेटाइटिस जो जेकॾहिं इशू आहे त उनजो इलाजु फ्री ऑफ कास्ट कंबर जे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल में मौजूदु आहे। असां वटि CSR मशीन बि आहे जेका आगा खान जे स्टैंडर्ड जे लेवल जी मशीन आहे। फ्री ऑफ कास्ट हर माण्हू जूं टेस्टूं बि थींदियूं ऐं उनजो इलाज बि थींदो। अॻे जेके हेपेटाइटिस B जूं असांखे इंजेक्शन्स मिलंदियूं, हाणे